ज़िला रिपोर्टर ड्याम शोर मोहम्मद सफ़र सेवाणी सेवण तालुके जे वॾे खां वॾे शहर सेवण खां पोइ ॿियो नंबर वॾो शहर भान सईदाबाद जी हिक कॉलोनी में नाले जो गंदो पाणी ऐं कुझु मींहं जो पाणी निकाल न थी सघियो, जॾहिं त हिन कॉलोनी जा रहवासी उन गंदे पाणीअ जे करे सख़्तु परेशान नज़र अची रहिया आहिनि। जॾहिं त स्कूली ॿार पिणु उन गंदे पाणीअ जे करे सख़्तु परेशान आहिनि। हिन कॉलोनीअ जो निकाल न हुअण करे नालनि जो गंदो पाणी तलाउ जो ॾेक ॾेई रहियो आहे, जंहिंजे करे रेलवे फाटक भान सईदाबाद कॉलोनी जी अवाम में मलेरिया जहिड़ी ख़तरनाक बीमारी पखिड़िजण लॻी आहे। हिन कॉलोनी जे रहवासियुनि खे दस्तनि जहिड़े किने बीमारी थियण जो ख़तरो वधी वियो आहे। टाउन कमेटी भान सईदाबाद जे चेयरमैन ऐं टाउन ऑफिसर भान सईदाबाद खे घुर्जे त रेलवे फाटक कॉलोनी भान सईदाबाद में बीठल गंदो पाणी निकाल कराए ॾियनि ऐं हिन कॉलोनी खे नालियूं ठाराए ॾियनि जीअं नालनि जो गंदो पाणी सही नमूने निकाल थी सघे। जॾहिं हिन कॉलोनी में बिजली बि अणलप थी वई आहे, 24 कलाकनि में 2 खां 3 कलाक अचे थी। हिन कॉलोनीअ जो अवाम सख़्तु बिजलीअ लाइ परेशान आहे। वापडा खाते भान सईदाबाद जे अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त रेलवे फाटक कॉलोनी में बिजलीअ जी बहाली खे यकीनी बणायो वञे।